कराची में मुख्तलिफ धुरियन तरफा सिंध के सियासी कारकुनन की जबरी गुमशुदगियन खिलाफ अलामती बुख हड़ताल जारी रखी वही। कराची प्रेस क्लब आडो 24 कलाकन वारी बुख हड़ताल में गुम कयल सियासी कारकुनन के घर भातियन समेत मुख्तलिफ पार्टियन के कारकुनन तोड़े समाजी अगवानन शिरकत कई। उन मौके ते अवामी आवाज टीवी से ॻाल्हाईंदे कैंप में मौजूद जबरी गुम कयल सियासी कारकुनन के घर भातियन ऐं सियासी कारकुनन पंहिंजन ख्यालन जो इज़हार कंदे चयो त अगर वो ॾोही आहिनि त उन्हनि खे कंहिं कोर्ट में या कंहिं अदालत में पेश कयो वञे, छाकाणि त सिंधी माण्हुनि जे लाइ उम्मीद जो सिर्फ़ु आख़िरी जेको फेरणो आहे उहा सिर्फ़ु अदालत ई आहे। असां 24 कलाकनि जी बुख हड़ताल कैंप लॻाई आहे त उन्हनि खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं उन्हनि ते को अहिड़ो उन्हनि अगरि को क्राइम कया को ॾोह कया त उनखे अदालतुनि में पेश कयो वञे। उन्हनि ते अगरि को बि ॾोह आहे त उनखे अदालतुनि में आंदो वञे ऐं उन्हनि जे ॾोह मुताबिक़ चार्जशीट कयो वञे। अगरि उन्हनि ते ॾोह साबित थी थो न त उन्हनि खे आज़ादु कयो वञे। उन्हनि खे पंहिंजी अदालतुनि में पेश कनि। उन्हनि खे जेकॾहिं उन्हनि जो को ॾोह आहे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे, आइनी ऐं क़ानूनी तौर ते कार्रवाई कई वञे। पर जबरी तौर ते जेको हिकिड़ो पूरी दुनिया में मञल ॾोह आहे उन्हनि खे जबरी तौर ते गुम करणु असीं उनजे ख़िलाफ़ विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।